टे क्लास जो सबक 11 मिस्कीन जहान ख़ान खोसो। मिस्कीन जहान ख़ान खोसो सिंध जी तारीख़ी ज़िले थरपारकर जे ॻोठ सामी जे वेरी में ॼाओ हो। हूअ थर जे माण्हुनि जो हॾॾोखी हो। संदन ॾुख सुख में मदद लाइ हिकियो हाज़िर हूंदो हो। जहान ख़ान खोसो ग़रीबनि जी हमदर्दी हुअण करे पाण खे सॾाईंदो ई मिस्कीन हो। हूअ थर जे ज़मींदार ख़ानदान जी फ़र्द हो। संदसि पीउ जो नालो बिजार ख़ान खोसो हो। मिस्कीन जहान ख़ान जवानी में पुलिस खाते में नौकरी कई, पर पोइ हिन थर जे ग़रीबनि जी ख़िदमत जे जज़्बे हेठि नौकरी छॾे ॾिनी। हू इस्पतालनि में बीमारियुनि जे दवा दरमल जो बंदोबस्तु कंदो हो। बेगुनाहनि खे ॾाढाइनि खां छुटकारो ॾियारींदो हो। ॾुकार वक़्तु खाधे पीते ऐं ज़रूरत जी शयुनि ॾियारण में ग़रीबनि जी मदद कंदो हो। हिन पंहिंजे ॻोठ सामी जे वेरीअ में स्कूल खोलायो ऐं उन लाइ पंहिंजो घर ॾिनाई ऐं पाण वञी मुंहुं अॾे वेठो। थर जा माण्हू जॾहिं मिस्कीन जहान ख़ान खे ॾिसंदा हुआ त साणसि पंहिंजा अंज ओरे खेसि दाद फ़रियाद लाइ चवंदा हुआ ऐं हू बि बिना कंहिं फ़र्क़ जे सभिनी जा अंज ॾोरे करण लाइ जतन कंदो हो। ग़रीबनि जूं दरख़्वास्तूं वसवारनि ताईं पहुचाए संदन मसइला हल कराईंदो हो। मिस्कीन जहान ख़ान सादगी पसंद इंसान हो। सादो खाईंदो हो ऐं सादो पहिरंदो हो। ग़रीबनि सां हमदर्दी वारी संदसि सलूक ऐं समाजी ख़िदमतनि जे करे न रुॻो थर जा माण्हू पर अॼु बि सॼी सिंध जा माण्हू खेसि मुहबत ऐं इज़त सां यादि कनि था। असांखे मिस्कीन जहान ख़ान खोसे जी ज़िंदगी मां सबक़ हासिल करे ग़रीबनि ऐं ज़रूरतमंदनि जी मदद करणु घुरिजे।